ओम शांति। अॼु जा मां वाक्य 30/1/1980 जा स्नेह सहयोग ऐं शक्ति स्वरूप जे पेपर जी चेकिंग ऐं रिज़ल्ट। स्नेह सहयोग ऐं शक्ति स्वरूप जे पेपर जी चेकिंग ऐं रिज़ल्ट। स्नेह सहयोग ऐं शक्ति स्वरूप। अॼु बाप दादा चारों ओर जे श्रेष्ठ ॿारनि खे ॾिसनि पिया। चारों ओर जे ॿारनि जो हिकु ई स्नेह ऐं यादि जो संकल्प आहे। सुठा सर्विसेबल सहजयोगी ॿार बाप दादा सां सदा साथ आहिनि। बाप दादा चारों ओर श्रेष्ठ ॿारनि खे ॾिठईं। चारों ओर जे ॿारनि जो हिकु ई स्नेह ऐं यादि जो संकल्प हुयो। बाबा से स्नेह और बाबा जी याद। सुठा सर्विसेबल सहजयोगी ॿार बाप दादा सां गॾु सदा साथ हैं। दूर हूंदे हुए भी स्नेह जे आधार ते अति समीप आहिनि बाप दादा जी। अॼु बाप दादा हर हिकु ॿार जी स्नेह सहयोग ऐं शक्ति स्वरूप जी श्रेष्ठ मूर्ति खे ॾिसनि था। बाबा कंहिंखे था ॾिसनि? स्नेह सहयोग ऐं शक्ति स्वरूप जी श्रेष्ठ मूर्ति खे पिया ॾिसनि। बाबा से स्नेह बि आहे, बाबा जी सहयोगी बि आहिनि ऐं शक्ति स्वरूप बि आहिनि। आदि खां हाणे ताईं टे विशेषताउनि में विशेष केतिरी मार्क्स रही उहो बाप दादा चेक कई। त अॼु चेक कजो मां केतिरो बाबा जे स्नेही आत्मा आहे। स्नेह जी निशानी आहे कि जो बाबा चए हा। सहयोग सहजयोग हुजणु खपे, मतिलबु असांजी निंड बि ईअं हुजणी खपे जीअं असां सेवा था कयूं। ऐं शक्ति स्वरूप माया माया जो कोई भी वार असां ते वार न करे पाए। स्नेह में टे विशेष ॻाल्हियूं ॾिठी बाबा। हाणे बाबा पहिरीं ॻाल्हियूं था ॿुधाइनि स्नेही जी। स्नेह में टे ॻाल्हियूं विशेष ॾिठई बाबा। अटूट स्नेह, बाबा सां अटूट स्नेह। पहिरीं ॻाल्हि, परिस्थिति व व्यक्ति स्नेह जे धागे खे तोड़ण जी केतिरी बि कोशिश करे, लेकिन परिस्थितियों और व्यक्ति जी ऊंची दीवारनि खे भी पार करे सदा स्नेह जे धागे खे अटूट रखे। जंहिंजो अटूट स्नेह हूंदो आहे न, जीअं कल्ह बाबा चई न कि कोई भी परिस्थिति ईंदी आहे त उहा असांखे ॿियो ई असांजो निश्चय जो फाउंडेशन पक्को करणु ईंदी आहे। हाणे असांजे जीवन में कहिड़ी भी परिस्थिति अचे, चाहे व्यक्ति द्वारा कंहिं द्वारा भी, लेकिन असांजो बाबा जे प्रति स्नेह घटि न थियणु खपे। बाबा 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 सदा स्नेह जे धागे खे अटूट रखो। कारण व कमज़ोरी जी गांठ बार बार न ॿधो। हिन कारण इहो थियो, हिन कारण इहो थियो न। कारण व कमज़ोरी जी गांठ बार बार न ॿंधी। अहिड़ो अटूट स्नेह आहे। बाबा असांखे पुछनि बि था ऐं चवनि बि था कि ॿारनि जो अहिड़ो अटूट स्नेह आहे जो ॿार कारण व कमज़ोरी जी गांठ बार बार न ॿधंदा आहिनि कि हिन कारण ईअं थियो, हिन कारण ईअं थियो न। कारण वारण जो बि हुजे, व्यक्ति जो बि हुजे, वॾो आहे नंढो आहे, लेकिन बाबा सां असांखे स्नेह आहे। बाबा जो चए, जीअं चए, असांखे हुन रीति बाबा जे कार्य में सहयोगी थी करे हलणो ई आहे। स्नेही थी करे हलणो ई। बाबा सां स्नेह जी परसेंटेज घटि न थियणी।
बाबा सां स्नेह जी परसेंटेज घटि न थियणी खपे। ॿियो पॉइंट आहे स्नेही आत्माउनि जी बाबा विशेष ॻाल्हि ॾिठई कि सदा सर्व संबंधनि सां प्रीत जी रीत प्रैक्टिकल में निभाई। जेका स्नेही ॿार हूंदा आहिनि न उहो बाबा सां छोजी जेतिरो असां बाबा सां संबंध जोड़ंदासीं न, जीअं बाप टीचर सतगुरु आहे, बाबा सां साजन जो संबंध बि जोड़ो कि बाबा असांजो साजन आहे। ॾिसो कंहिंजो पति हूंदो आहे त उहो केॾी बेफ़िक्र हूंदी आहे, ऐं पति खे ऑटोमेटिकली फ़िकर थींदी आहे न। अॼु कंहिंजो अगरि पति शरीर छॾे छॾे ऐं जंहिंजो पति आहे, अगरि पति पत्नी में सुठो रिलेशनशिप आहे, अंडरस्टैंडिंग आहे, केयरिंग लविंग है न, जो बि हूंदो आहे, अगरि उहो पति अगरि शरीर छॾे छॾे त हुन लेडी खे अगरि हुन भॻवान भरोसे न हलंदी हूंदी, मतिलबु भले ई तव्हां माण्हुनि जो पति आहे, भले ई पति कमाए थो, भले ई पति असांजी एॾी केयर करे थो, असांखे एॾो प्यार करे थो, लेकिन कॾहिं बि परमात्मा पति खे न भुलिजणो खपे। भक्ति मार्ग में अज्ञान काल में माण्हू इहे ई ग़लती कंदा आहिनि है न, कि शादी खां पहिरियों त छोरी भॻवान सां जुड़ियल हूंदी आहे ऐं शादी खां पोइ सोचदी आहे कि पति ई मुंहिंजो भॻवानु आहे। बसि उहो सोचदी आहे पति आहे त सभु कुझु आहे, उहो सभु ज़िम्मेवारी, मतिलबु ख़ुदि एॾी बेफ़िक्र थी वेंदी आहे कि भॻवान खे बि एॾो सुठी रीति यादि न कंदी आहे। बसि सॼो ॾींहुं उहो पति जा ई ख़्यालात ईंदा रहंदा आहिनि। पोइ ॿार थींदा त ॿार जा, लेकिन असांखे हिते बाबा सां सर्व संबंध जोड़ना आहिनि। भले तव्हांजो दैहिक पति बि आहे, लेकिन तव्हांखे पंहिंजे परमात्मा पति खे कॾहिं न भुलिजणो खपे। छो जे कलयुगी दुनिया आहे, अॼु त दैहिक पति जो बि भरोसो न आहे। कोई कॾहिं शरीर छॾे छॾे, कॾहिं तव्हांखे धोखो ॾेई छॾे, कॾहिं ॿिए कंहिंसां अॼुकल्ह थिए थो न, सिर्फ़ु छोरा न छोरियूं बि मिलियल आहिनि। शादी हिक सां ऐं ॿिए सां बि संबंध में, ॿिए सां बि रिलेशनशिप में है न। या पति ड्रिंक कंदो हुजे, मारदो हुजे, या कहिड़ो बि हुजे, त अगरि उहो भॻवान पति खे भुलिजी वेंदी, सर्व संबंध न निभाईंदी, त उहो स्नेह बि भॻवान सां न ईंदो। त बाबा चवनि था कि जेके स्नेह हूंदो आहे न परमात्मा सां, हुनजी पहिरीं विशेषता ॿुधाई कि उन्हनि खे अटूट स्नेह हूंदो आहे। ॿियो आहे कि सर्व संबंधनि सां प्रीत जी रीत प्रैक्टिकल में निभाईंदा आहिनि। हिकु संबंध जी बि प्रीत निभाइण में कमी न कंदा आहिनि। सर्व संबंधनि सां प्रीत जी रीत निभाइणी आहे। टियों आहे स्नेह खे प्रत्यक्ष रिटर्न पंहिंजी स्नेही मूर्त द्वारा केतिरनि के बाप जो स्नेही ठातो। जेका स्नेही ॿार हूंदा न, जेके बाप सां ॾाढो स्नेह हूंदो, उहो स्नेह जी प्रत्यक्ष रिटर्न में पंहिंजी स्नेही मूर्त द्वारा ॾाढनि खे बाप जो स्नेही ठाहींदो। हुनजी स्नेही मूर्त द्वारा, जो बाबा जे स्नेह में हूंदो त बाबा जे स्नेह में त पोइ मूर्त बि चेंज थी वेंदी न। त बाबा चवनि था कि उहो पंहिंजी स्नेही मूर्त द्वारा केतिरनि के बाप जो स्नेही ठाहींदो। असांखे ॾिसी करे माण्हुनि खे बाबा सां प्यार थी वञे। सिर्फ़ु ज्ञान जा स्नेही न, या प्योरिटी जा स्नेही, या ॿारनि जे जीवन परिवर्तन जा स्नेही न, या श्रेष्ठ आत्माउनि जे स्नेही न, लेकिन डायरेक्ट बाप जा स्नेही है न। सिर्फ़ु असांखे, या असां ॿियनि खे बि सिर्फ़ु ज्ञान जा स्नेही न ठाहियूं। कंहिंखे असांजी प्योरिटी सुठी लॻंदी आहे, बाबा जे घर में जो धारणायूं आहिनि पवित्रता जी। कंहिंखे ज्ञान सुठो लॻंदो आहे, कंहिंखे प्योरिटी सुठी लॻंदी आहे, कंहिंखे जीवन परिवर्तन जो हिते कंदा आहिनि उहो सुठो लॻंदो आहे।
लेकिन बाबा चवनि था की तव्हांखे उन्हनि सभिनि खां बि परे इहे सभु असांखे कराइण वारो केरु? बाबा। असांजो अहिड़ो जीवन ठाहिण वारो केरु? बाबा। जॾहिं असांजे श्वासोश्वास में बाबा 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 हूंदो, बाबा सभु कराइनि था, बाबा सभु करनि था। असांखे पवित्र ठाहिण वारो बि, शक्ति ॾियण वारो बि, पवित्रता असांजे जीवन में मन वचन कर्म, मन बुद्धि संस्कार खे शुद्ध ठाहिण वारो बि केरु? बाबा। असांजे जीवन परिवर्तन करण वारो बि केरु? बाबा। असांखे असां में एॾा गुण शक्तियूं भरण वारा बि केरु? बाबा। त बाबा सां जेतिरो असांजो स्नेह हूंदो ओतिरो ॿियनि आत्माउनि खे बि असां बाबा जो स्नेही ठाहे सघंदासीं। तव्हां सुठा आहियो, ज्ञान सुठो आहे, जीवन सुठो आहे, हेसि ताईं न अचनि, लेकिन तव्हांखे ठाहिण वारो बाबा सुठे ते सुठो आहे न। अञा ताईं त माण्हू इहे चईंदा आहिनि हा ब्रह्म कुमारी सुठो कमु करे थी, ईअं बि करे थी, उन्हनि खे अवॉर्ड था ॾियनि। जीअं बाक़ी दुनिया में सोशल वर्कर हूंदा आहिनि न कि हिननि ईअं कयो, हिननि ईअं कयो त अवॉर्ड ॾिना आहिनि। ईअं ब्रह्म कुमारीज़ खे बि आहे न माण्हू अवॉर्ड ॾिना आहिनि कि हा भई हीअ शहर जी ॾाढी उन्नति कराईंदी आहे ईअं। लेकिन हाणे इहा अवॉर्ड वठो कि ब्रह्म कुमारियूं भॻवान सां मिलाईंदियूं आहिनि, भॻवान सां संबंध जुड़ाईंदियूं आहिनि। हाणे इहा अवॉर्ड वठो न कि ब्रह्म कुमारी छा कंदी आहे? आत्मा खे परमात्मा सां मिलन कराईंदी आहे। आत्मा ऐं परमात्मा जो मिलन कराईंदी आहे ब्रह्म कुमारी। जीअं ब्रह्मा बाबा बीच में दलाल ठहिया न असांखे ऐं बाबा खे मिलाइण में, ईअं ई हाणे असां सभु बि दलाल ई था आहियूं आत्माउनि खे परमात्मा सां मिलाइण जे लाइ दलाल आहियूं न। त हाणे इहा अवॉर्ड वठो। बाबा चवनि था कि इहे सभु त थी वियो, ज्ञान सुठो आहे, दीदियुनि जो स्नेह सुठो आहे, पवित्रता सुठी आहे, सभु स्वच्छता आहे, इनखे चइबो आहे बाप जे स्नेही ठहिणु। अगरि असां माण्हुनि खे बाबा सां जुड़ायो, पाण ताईं न बाबा सां जुड़ायो, तॾहिं चईंदासीं बाप जे स्नेही ठहिणु। त स्नेह में टे ॻाल्हियुनि जी विशेषता ॾिठई। कहिड़ी कहिड़ी बाबा ॾिठई? हिकु त अटूट स्नेह, कोई बि ॻाल्हि बाबा सां असांजो स्नेह तोड़े न सघे। सर्व संबंधनि सां स्नेह, सर्व संबंधनि सां प्रीत जी रीत प्रैक्टिकल में निभायो। ॿियो स्नेही मूर्त द्वारा ॿियनि खे बाबा जो स्नेही ठाहियो। त इहे टे विशेषता ॾिठी जेकी स्नेही हूंदी। त चेक करो मां कहिड़ी बि परिस्थिति में मुंहिंजो बाबा सां स्नेह टुटियो, वॾी खां वॾी विकराल रूप छो न थी, मुंहिंजो बाबा सां स्नेह टुटियो है न। चेक करो मां बाबा सां सर्व संबंधनि जी प्रीत जी रीत निभाईंदी आहियां। टियों ॻाल्हि चेक करो है न कि बाबा खे मां डायरेक्ट एॾो बाबा खे प्यार सां बाबा जो परिचय ॾियां, बाबा सां कनेक्शन जुड़ायां कि उन आत्मा खे बाबा सां स्नेह थी वञे। ॿियो आहे सहयोगी। बाबा जी ॾिठई न स्नेही, सहयोगी और शक्ति स्वरूप। त सहयोग में मुख्य ॻाल्हि आहे निष्काम सहयोगी। ॿियो आहे सहयोग में मनसा वाचा कर्मणा, संबंध संपर्क में इन्हनि सभिनि रूपनि में सहयोगी सदा रहियो। पहिरियों त चेक करो मां निष्काम सहयोगी रहियमि। असां बाबा जे कार्य में मददगार आहियूं त असांजी कोई आश इहे बि न आश रखो कि मां बाबा जी इहा सेवा करां थी त मूंखे ऊच ते ऊच पद मिले। इहे बि असांखे आश न रखणी आहे। मां आत्मा बाबा जी आहियां, बाबा जो कार्य थो हले, बाबा जो चवनि उहो करनि, उनजो रिटर्न में त जो बाबा खे ॾियणो हूंदो बाबा ॾींदा।
हाँ, लेकिन असां हिन सां छो करूं कि हा भई ये सेवा करो त मुंहिंजी प्रजा ठहींदी, मुंहिंजो फलानो ठहींदो, मुंहिंजी फलानी ठहींदी। न, निष्काम सहयोगी सहयोग में मनसा वाचा कर्मणा ऐं संबंध में सभी रूपनि जी सहयोगी सदा रहियो। सभी रूपनि सां सहयोगी, सर्व संबंधनि सां बाबा जी सहयोगी। त बाबा असांखे चवनि था कि हिन रीति पंहिंजे सहयोग खे बि चेक करो। निश्चय बुद्धि आत्मायूं बाबा ते निश्चय रखी ऐं हर प्रकार जो सहयोग ॾींदियूं। निष्काम सहयोग, मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क, इन्हनि सभिनि में रूपनि जी सहयोगी सदा रहियो। चेक करो अहिड़ो योग्य ॿार सहयोगी केतिरा ठाता ऐं ॿियनि खे बि असां केतिरा ठातासीं। टियों ॻाल्हि बाबा ॿुधाइनि था शक्ति स्वरूप, ॿारनि जो शक्ति स्वरूप। मास्टर सर्वशक्तिवान ठहिया आहियो या शक्तिवान? चेक करो, मास्टर सर्वशक्तिवान आहियो या शक्तिवान आहियो? समय ते शक्तियुनि जा शस्त्रनि जो लाभ वठी सघो कि शस्त्र खणी करे पिया ई आहिनि। हाणे शस्त्र जेका आहिनि उहे पिया ई आहिनि या समय ते उन्हनि जो लाभ बि वठंदा आहिनि। जीअं कोई चीज़ हूंदी आहे, अगरि पई हुजे ऐं उन समय ते असां यूज़ न करूं त ख़राब थी वेंदी न। त ईअं ई बाबा चवनि था मास्टर सर्वशक्तिवान ठहिया आहियो या शक्तिवान। समय ते शक्तियुनि जे शस्त्रनि जो लाभ वठी सघो कि शस्त्र लॉकर में ई पिया आहिनि। टियों आहे सर्वशक्तियुनि जी प्राप्ति द्वारा ॿियनि खे मास्टर सर्वशक्तिवान केसि ताईं ठातो आहे। हिकु त समय ते, हिकु त मास्टर सर्वशक्तिवान, समय ते शक्तियुनि खे कार्य में लॻायो। टियों आहे ॿियनि खे बि मास्टर सर्वशक्तिवान केसि ताईं ठातो। इन टिनि ॻाल्हियुनि जी विशेषता चेक करो था कयो। बाबा असांजी टई विशेषताऊं चेक बि करनि था। बाबा चवनि था तव्हां बि चेक कजो। बाबा बि कई, तव्हां बि करो। ॿुधायो न अॼुकल्ह पेपर्स बाबा चेक था करनि न। पहिरियों बाबा प्योरिटी जो पेपर चेक कयईं, हाणे बाबा मुंहिंजा ॿार केतिरा स्नेही सहयोगी शक्ति रूप आहिनि इहे चेक करनि था। त अॼु इहे पेपर चेक कयो, रिज़ल्ट छा ॾिठी बाबा? रिज़ल्ट छा ॾिठी हूंदी? टिनी जी टोटल मार्क्स में फुल पास ऐं रहम करे पास करण वारा हुया। हिकु त फुल पास हुया जंहिंमें बाबा खे रहम करण जी दरकार न पवंदी। फुल पास, ॿियो पास, टियों रहम करे बाबा पास कई। 3 नंबरवार रहिया। फुल पास वारा अधु खां बि कम हुया। त तव्हां बि चेक कजो, मां बाबा जी स्नेही सहयोगी शक्ति स्वरूप आत्मा आहियां। बाबा चवनि था फुल पास वारा, जेका फुल पास वारा हुया ॾाढा थोरा हुया। पास वारा उनखां ज़्यादा। रहम का पास करण वारनि जी लिस्ट लंबी। हाणे अॻियां छा करिणो? हाणे अॻियां छा करिणो आहे? बाबा चवनि था इहे रिज़ल्ट आहे बाप जे स्वरूप जी। जो हाणे बाबा रिज़ल्ट ॿुधाइनि था न, उहो बाप जे स्वरूप जी आहे। हाणे बि बाप जे रूप में चेक करनि था बाबा, लेकिन फाइनल रिज़ल्ट में बाप सां गॾु गॾु धर्मराज बि हूंदो। हाणे त असां चेक करूं था, लेकिन फाइनल रिज़ल्ट में बाबा सां गॾु धर्मराज बि हूंदो।
उन फाइनल रिज़ल्ट जे लाइ हाणे सिर्फ़ु हिकु मार्जन आहे, लास्ट चांस आहे। हाणे त वैसे ई समय ॾिसे थो कहिड़ो थो हले, त अञा ताईं त बाबा असांजा पेपर्स बाप जे रूप में चेक करनि पिया, उन अनुसार बाबा असांखे रिज़ल्ट ॿुधाइनि पिया। हाणे साथ साथ धर्मराज बि वेंदो, त उन खां पोइ अगरि असांजी कुझु हेठि मथे हूंदो त उन अनुसार असांखे सज़ा मिलंदी, उन अनुसार सज़ा भुगते करे पोइ परमधाम में हली वेंदासीं, पोइ सत्युग में पंहिंजे समय ते पंहिंजे राज्य में ईंदासीं। त इहे रिज़ल्ट बाप जे रूप में हाणे धर्मराज जे रूप में रिज़ल्ट निकिरंदी। उन फाइनल रिज़ल्ट जे लाइ हाणे ताईं हिकु मार्जन आहे जंहिंखे लास्ट चांस बाबा चवनि था। हाणे फाइनल रिज़ल्ट जे लाइ अञा सिर्फ़ु हिकु मार्जन आहे, फाइनल रिज़ल्ट जी लास्ट चांस। उहो कहिड़ो आहे? हिकु त दिलि जे अविनाशी वैराग्य द्वारा हाणे बीती करो, संस्कार रूपी बीज के जलाए ॾियो। हाणे छा करो कि अञा ताईं बाबा असांजे बाप जे संबंध में रिज़ल्ट ॾिसी करे ॿुधाईं बाबा, हाणे छा करो, हाणे बीती करो। ये संस्कार रूपी बीज के जलाए ॾियो। ये जलाइण जो यज्ञ रचियो आहे। बाबा छा जलाइण जो यज्ञ रचियो? पहिरियों त असां आत्माउनि जी बुराइयुनि खे बाबा जलाइण जो, विकार, बुरायूं, कमी कमज़ोरियूं, इन्हनि खे बाबा जलाईंदा। पोइ छा जलाईंदा? जॾहिं असांजी आत्मा हिकदमि शुद्ध थी वेंदी त उन शुद्धता जे कारण पोइ आत्माउनि खे नई दुनिया बि खपे, पोइ पुराणी दुनिया खे बि जलणो, तॾहिं त सभु ख़तमु थींदो न। त बाबा चवनि था इहे यज्ञ रचियो ई आहे जलाइण लाइ। त असांखे हाणे छा करिणो आहे? बीती करे बाबा हाणे असांजा पेपर्स चेक कया अथई। हाणे बीती करे तव्हांजो जो बि रिज़ल्ट तव्हांखे लॻे थो मुंहिंजो इहे रिज़ल्ट आहे, उनखे भुलिजी करे हाणे परिवर्तन शक्ति द्वारा स्वयं खे बि परिवर्तन करो, ॿियनि जे बि परिवर्तन जी सहयोगी ठहो। ॿियनि खे बि त सहयोग ॾियणो आहे न असांखे, त असांखे ॿियनि खे बि परिवर्तन करण जो सहयोगी ठहो। बीती करो ऐं हाणे हिकदमि पुराणे स्वभाव, संस्कार, विकार, बुरायूं, ॻाल्हियुनि जो बीज ई जलाए ॾियो, है न, बीज ई जलाए ॾियो। त बाबा असांखे चवनि था कि असां आत्मायूं परमधाम खां हिन सृष्टि ते, परमधाम खां हिन सृष्टि ते छो आया आहियूं? पाठ हुजनि। परमधाम खां हिन सृष्टि ते छो आया आहियूं? पाठ वॼाइण। पाठ वॼाईंदे असां जी आत्मा में विकार बुरायूं अची विया। हाणे उन विकार बुराइनि खे ख़तमु करण लाइ बाबा खे यादि करे उन्हनि सभिनि खे जलाइण जे लाइ बाबा इहे यज्ञ रचियो अथई। त हाणे पुराणो स्मृति ॻाल्हियूं जेका बि दिमाग़ में चहिरा वहिरा सभु ईंदा आहिनि, सभु ख़तमु, सभु बिंदी न। त हाणे इहो अभ्यास करो। बाबा चवनि था कि हाणे ख़ुदि खे हाणे अॻियां ॿियो परिवर्तन करण लाइ बाबा असांखे चवनि था कि हाणे बीती हुई ॻाल्हियुनि खे जो कि हाणे हिकदमि वैराग्य अची वञे। संस्कार रूपी बीज ई जली वञे। संस्कार जेको ठही वेंदा आहिनि, जाने अनजाने संस्कार ठही वेंदा आहिनि, असां न ठाहींदा आहियूं, पर सम्झो असां कोई कमु करूं था त हिकु संकल्प हूंदो आहे ईअं न थी वञे त उहो डपु जो बि संस्कार ठही वेंदो आहे न उहो, लेकिन उहो आदत थी वई जीअं असां ई उनजो आह्वान था करूं।
न त इहे असांखे संस्कार ख़तमु करणा आहिनि न। जीअं कुझु बि सम्झो गैस ते बि माण्हू कमु कंदो या कुझु बि कंदो आहे, सेफ्टी त रखणी आहे, लेकिन हिकु संकल्प ईंदो न ईअं न थी वञे, थींदो न, लेकिन इहो संकल्प बि ईंदो आहे त उहो जीअं संस्कार ठही वेंदो। पोइ जॾहिं बि कुझु इंसान जी आदत थी वई न, कुझु सुठो बि हुजे न, कुझु हुनजे जीवन में कुझु गड़बड़ी बि न आहे, त बि हुनजो संस्कार थी वियो आहे उल्टो सोचण जो। त असांखे हिन संस्कार खे बि ख़तमु करिणो आहे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि जलाइण सां गॾु गॾु अमृत वेले खां राति ताईं ईश्वर नियम ऐं मर्यादाउनि खे सदा पालन करण जो व्रत वठो। हिकु त संस्कार खे जलाए ॾियो, ॿियो सुबुह खां राति ताईं ईश्वर नियम ऐं मर्यादाउनि खे सदा पालन करण जो व्रत वठो। टियों आहे निरंतर महादानी ठही पुण्य आत्मा ठही प्रजा खे दान करो। निरंतर महादानी ठही पुण्य आत्मा ठही प्रजा खे दान करो। हिकु त पंहिंजो पुराणो उहो जलाए ॾियो, ॿियो सुबुह खां राति ताईं नियम खे पालन करो, मर्यादाउनि खे। ॿियो बाबा असांखे चवनि था निरंतर महादानी पुण्य आत्मा ठही शक्तियों गुणनि खे दान कंदा वञो। ब्राह्मणनि जो सदा सहयोग ॾियण जो पुण्य करो। प्रजा खे दान करो, आपस में जेका ब्राह्मण आत्मायूं आहिनि उन्हनि खे सहयोग जो दान ॾियो। अविनाशी दान पुण्य जो कार्य हलंदो रहे। अविनाशी दान पुण्य जो कार्य हलंदो रहे। बाबा चवनि था उहो रुकणो न खपे, चाहे मनसा द्वारा, चाहे वाणी द्वारा या संबंध संपर्क द्वारा। ये दान सदा ही हलंदो ई रहे। अविनाशी दान पुण्य जो कार्य। ईअं हाई जंप ॾियण वारा डबल लाइट ठही श्रेष्ठ पुरुषार्थ द्वारा उड़ता पंछी ठही रिज़ल्ट ताईं पहुची सघंदा आहियो। जे बाबा हाणे ताईं जी रिज़ल्ट ॾिठईं कि त अगरि कंहिंजी रिज़ल्ट में कमी हूंदी त हुनखे बाबा चवनि था हाणे छा करो, हिकु त बीती खे बीती करो, पंहिंजे संस्कार रूपी बीज खे जलाए ॾियो। ॿियो बाबा चवनि था सुबुह खां राति ताईं ईश्वर नियम ऐं मर्यादाउनि खे सुठी रीति पालन करो। टी ॻाल्हि बाबा छो था चवनि कि निरंतर लंगर हलंदो रहे। महादानी ठही पुण्य आत्मा ठही प्रजा खे दान करो, सहयोगी आत्माउनि खे ब्राह्मण आत्माउनि खे सहयोग ॾियो। अविनाशी दान पुण्य जो कार्य हलंदो रहे, चाहे मन सां ॾियो, चाहे वाचा सां ॾियो, चाहे कर्मणा सां ॾियो, चाहे संबंध संपर्क द्वारा ॾियो। लेकिन ईअं ई असां हाई जंप ॾेई सघंदासीं हाणे, है न, ईअं ई असां हाई जंप ॾेई सघंदासीं। ॿियो बाबा असांखे चवनि था हाई जंप ॾियण वारा डबल लाइट ठही श्रेष्ठ पुरुषार्थ द्वारा उड़तो पंछी ठही रिज़ल्ट ताईं पहुची सघंदासीं। रिज़ल्ट ताईं पहुची सघंदासीं त फाइनल रिज़ल्ट ताईं अहिड़ो पुरुषार्थ करण जो चांस आहे। हाणे बि अगरि कोई ॾिसे, हाणे ॻाल्हियुनि में न वञो, है न, लड़ाई त थींदी रहंदी न। हाणे अगरि लड़ाई रुकी बि वई न त वापसि थोड़नि ॾींहंनि खां पोइ शुरू थी वेंदी। छोजी अगरि रुकी वई, जेका माण्हू बचंदा उहो वापसि खां बदिलो वठण जी लाइ तयारी कंदा, न बि कंदा त बाबा त चयो अथई न भारत में त गृह युद्ध थींदो। तव्हां छा था सोचो कि हाणे इंडिया एॾो पाकिस्तान कीअं करे थो, उते जेका मुस्लिमनि जो संबंधी हूंदा उहे इंडिया में रहनि था न, उन्हनि खे दुख न थींदो हूंदो, है न, त किथे न किथे इंडिया में ई माण्हू तयारु थी वेंदा बदिलो वठण लाइ, है न। हाणे ताईं त सोचनि था असांखे बजाए न ॾियनि, करे चुप वेठा आहिनि।
लेकिन काथे न काथे जे विच में थियो न गलो कटे छॾियईं। केॾो थियो हुयो मुस्लिम माण्हू गलो ई कटे पिया छॾनि। त हाणे इहे सभु त थींदो रहियो, असां हिन में दिमाग़ न लॻायूं, है न। असांखे ॾिसो, उहे बि आत्मायूं आहिनि, इहे बि आत्मायूं आहिनि, न। असांखे हिन में बि ख़ुशि न थियणो आहे कि इंडिया उन्हनि खे ईअं कई मारे, उहो बि पाप चढ़ंदो असांखे। असां ज्ञानी आत्माउनि खे ॾाढो सोचे सम्झी करे हलणो आहे, है न। विश्व जी बाबा त चईंदा आहिनि न, पूरी विश्व जी आत्मायूं मुंहिंजा ॿार आहिनि। असां छो चऊं उहो मारनि उन्हनि खे? असां छो इंडिया जी मतिलबु जीते बि थी, उन्हनि ते वार कई, एॾनि माण्हुनि खे मारे बि छॾियईं, लेकिन असांखे हिन में ख़ुशी न मनाइणी आहे। छो जी आत्मायूं शरीर, भले उन्हनि पाप कयो हुजे, असांजो थोरी मतिलबु आहे उन सां, है न। असांजे लाइ त उहो बि भाउर आहिनि, इहे बि भाउर आहिनि। असां त उन्हनि जे लाइ शुभ भावना करूं कि उहो बि ग़लति कमु छॾे छॾनि। असां त हिननि जे लाइ, भारतवासियुनि जे लाइ बि इहो संकल्प करूं कि इहो उनखे माफ़ु करे छॾनि, सभु मिली जुली करे रहनि। असांखे कीअं थोरी चई सघंदा आहियूं, अच्छा तोसां हिन ईअं कई त तूं बि मारीस। इहे बाबा थोरी सेखारींदा आहिनि असांखे, है न। बाबा त छा चईंदा आहिनि, जीअं बांदे लेन जे लाइ चईंदा आहिनि न, बाबा भले मार खाइणी पए लेकिन तव्हां तॾहिं बि बाबा बाबा कंदा रहो। हाणे उहा शिक्षा त असां अज्ञाननि खे न ॾेई सघंदा आहियूं। उहो त चईंदा कि ईअं कीअं, असांखे ईअं मारे छॾनि त पूरो कंट्रोल ई करे रखनि। पर असां हिकु तरीक़े सां अज्ञाननि जे हिसाब सां लड़ाई सही बि आहे। छो जी बाबा चईंदा आहिनि कि सिपाही जी नौकरी करणु ज़रूरी आहे ताकी पंहिंजे देश जी रक्षा करे, न त माण्हू असांखे जीअण न ॾींदा। अज्ञान काल जे हिसाब सां सही बि हले थो, लेकिन असां ज्ञानी तो आत्माउनि खे ख़ुशि न थियणो खपे। असांखे हिननि ॻाल्हियुनि में वञिणो ई न आहे। असांखे त पाकिस्तानी छा, असांखे त हर आत्मा खे सकाश ॾियणी आहे कि उहा आत्माउनि जो मन बुद्धि संस्कार बाप समान थी वञे, है न। उहा आत्माउनि जो मन बुद्धि संस्कार बाप समान थी वञे। सभी आत्माउनि जे मन शुद्ध, बुद्धि क्लीन एंड क्लियर, परमात्मा जी श्रेष्ठ मत अची वञे सभिनि जी बुद्धि में। सभिनि जा संस्कार बाबा जहिड़ा थी वञे, है न। असांखे त इहे ई संकल्प करिणो, भई उहो बि भाउर आहिनि, इहे बि भाउर आहिनि। त बाबा चवनि था कि हाणे असांखे हिननि ॻाल्हियुनि में न वञिणो आहे। असांखे पंहिंजो फाइनल ख़ुदि जी चेकिंग करे, हाणे अॼु विनाश थिए, कल्ह सतयुग ईंदो, त उन सतयुग में मूंखे सतयुग जी आदि में अचिणो आहे, पहिरीं बादशाही में अचिणो आहे, ॿिए में, टे में, चौथे में, पंजे में, छहें में, अठे, सते में, अठे में, या त्रेता युग में अचिणो आहे। उन हिसाब सां पंहिंजी अॼु जी प्रेज़ेंट स्टेज ॾिसो कि तव्हां, असां सम्झो अॼु विनाश थी वियो, अॼु असां शरीर छॾे छॾूं, त उन खां पोइ असां सतयुग में कॾहिं ईंदासीं या त्रेता में ईंदासीं? लड़ी झगड़ी कर, मतिलबु मन में युद्ध हूंदी छा, ॿियूं ॿियूं ॻाल्हियूं ईंदियूं, असां बाबा खे यादि कंदा रहंदासीं, ईअं थींदो? या जीअं ई कुझु बि थियो असां बाबा जी यादि में रही करे शरीर छॾे छॾियो? त इहे चेकिंग करो। हाणे फाइनल रिज़ल्ट ताईं अहिड़ो पुरुषार्थ करण जो चांस आहे अञा बि। अगरि असां हिननि ॻाल्हियुनि में न पऊं त बॉम्ब किरंदो। छो जी असांखे पतो ई आहे कि सभिनि खे शरीर छॾिणो ई आहे। कुझु आत्मायूं रहंदियूं जो सतयुग जी स्थापना कंदियूं, है न। त असांखे त पतो न आहे असां हुन में हूंदासीं न हूंदासीं। असांखे त इहो पतो आहे कि हर हिक खे शरीर छॾिणो ई आहे। कुझु रहंदियूं, हाणे कुझु में मां हूंदमि त ठीकु आहे, लेकिन त बि मां हूंदमि त बि मूंखे अंतिम स्टेज ताईं त बाप खे यादि करिणो आहे न। उहो रहींदमि न रहींदमि, उहो त ड्रामा में जो हूंदो, लेकिन हाणे असांजी अंतिम स्टेज जॾहिं लास्ट अचे, असां वटि असांजे पासे में बि अगरि मिसाइल किरे त मुंहिंजी स्थिति छा रहंदी? बाबा जी यादि रहंदी, या मां हाय हाय कंदमि, या मां डुप में ई रहिजी वेंदमि, या जेका माण्हू डुप में हूंदा उनखे बि चईंदमि कुझु न आहे, भॻवान खे यादि करो, परमात्मा खे यादि करो, है न। हाणे असांखे ॻाल्हियुनि में न फसिणो आहे, ख़ासि करे असां ब्रह्मण आत्माउनि खे। असां अगरि टेंशन हाय हाय घबराईंदासीं त असां द्वारा उहो वाइब्रेशन वेंदा,
त माण्हू ॿियो ई ज़्यादा घबराईंदा। न असांजे पासे में बि असांजे शहर में बि छो न बॉम्ब अची वञे, त बि असां सोचूं वैसे त ॾिसो, अगरि असां ज्ञान जे हिसाब सां ॾिसूं त असांखे त सोचणो खपे जल्दी जल्दी इहा दुनिया ख़तमु थी वञणी खपे हाणे त। छो जे ॾिसो केॾो गंद आहे न अॼुकल्ह। नंढे नंढे ॿारनि खे ॾिसो माण्हू कीअं खणी थो वञे, कीअं गंदा गंदा कम थो करे न, केॾो अती थी वियो आहे। पहिरियों त माण्हू वॾनि खे कंदो हुयो, अॼु त घर में कोई सेफ ई न आहे न। कहिड़ो संबंध सेफ आहे, केॾो डपु आहे। अॼु माण्हू चए मां ॿार पैदा बि करां, लेकिन ॿार पैदा करे स्कूल मोकिलण में बि केॾो डपु थो थिए माण्हुनि खे, ॿाहिरि वञण में बि केॾो डपु थो थिए। त अहिड़ी दुनिया त जल्दी ख़तमु थी वञे न, कि असां योग लॻायूं पाकिस्तान इंडिया जी लड़ाई ख़तमु थी वञे। असांखे हाणे योग न लॻाइणो, असांखे चवणो आहे बसि हाणे परिवर्तन थी वञे। अञा ॿियो छा खपे न। हाणे त बाबा जे ॿारनि खे त हाणे इहो संकल्प करिणो आहे कि हाणे परिवर्तन थी वञे। हाणे छिड़ी आहे त छिड़ी पूरी ख़तमु थी करे सभु मथे शांती में वेही रहनि, पोइ नई दुनिया शुरू थी वञे। छो त हर ॻाल्हि में टेंशन, माण्हुनि खे उथो टेंशन, सुम्हणु टेंशन, खाइणु टेंशन, ॿार शादियूं करनि त टेंशन, शादी न करनि त टेंशन, ॿार पैदा करनि टेंशन, न करनि त टेंशन। अहिड़ी दुनिया खे त मुक्ति जेका माण्हुनि खे मुक्ति ॾियारो न, उहो डिॼनि था। लेकिन असांखे संकल्प हुजणो खपे कि इहा पूरी दुनिया में ई थी वञे ताकी सभई मुक्त थी वञनि। उहो त सम्झनि नथा, असां त सम्झूं था न उन्हनि जो दुख। हिन करे बाबा चवनि था तव्हां त हाणे पंहिंजो फाइनल रिज़ल्ट ताईं पंहिंजो पुरुषार्थ कंदा रहो, बीती खे बीती कंदा वञो। जेको बि रहस्य पुराणो आहे उनखे उनजो बीज जलाए छॾो, ऐं सुबुह खां राति ताईं मर्यादाउनि में रहो, नियमनि में रहो, निरंतर महादानी पुण्य आत्मा ठही दान करो, सहयोग ॾियण जो पुण्य जो कार्य करो, पंहिंजे मन सां वाचा कर्मणा संबंध संपर्क सभिनि खे सहयोग ॾियो। बाबा चई हिन करे चेकिंग थिए की ॿुधी करे सम्झी करे लास्ट चांस वठी वठनि मुंहिंजा ॿार। ब्रह्मा बाबा चवनि था साकार रूप द्वारा पालना वती, अव्यक्त रूप द्वारा पालना थिए थी। हाणे त उहा बि पूरी थी हुई। हाणे जी साकार पालना वारनि खे समय प्रति समय ॾाढा चांस मिलिया। हाणे अव्यक्त पालना वारनि खे बि इहे लास्ट चांस जो विशेष हक़ मिलणो खपे। अव्यक्त पालना वारनि खे बि लास्ट चांस जो विशेष हक़ मिलणो खपे। हिन करे अव्यक्त पालना वारनि खे ऐं साकार आकार ॿिन्हिनि जी पालना वारनि खे ॿिन्हिनि जी चेकिंग में मार्क्स ॾियण में थोरो अंतर रखियो आहे, है न। जी साकार खे त केॾो समय मिलियो, हाणे अव्यक्त खे हुन हिसाब सां कमु। ऐं हाणे जेका ॿार ईंदा या अची विया या ईंदा अव्यक्त खां पोइ, उन्हनि जी त ॿियो ई थोरो मार्क्स ॾियण में अंतर हूंदो। त बाबा चवनि था कि अव्यक्त पालना वारनि खे ऐं साकार पालना ॿिन्हिनि, साकार आकार ॿिन्हिनि जी पालना वारनि खे ॿिन्हिनि जी चेकिंग में मार्क्स में थोरी अंतर रखो आहे। शुरू वारे जे पेपर्स ऐं अव्यक्त पालना वारनि जे पेपर्स चेक करण जे में पुठियां वारनि खे एतिरो % एक्स्ट्रा मार्क्स ॾींदा बाबा, उन्हनि खे एक्स्ट्रा मार्क्स ॾींदा। हिन करे लास्ट चांस जो चाहे सो वठी सघे। अञा सीट्स जी सीट ई न वधी आहे, अञा सीट्स जी सीट ई न वधी आहे बाबा चवनि था। हिन करे चांस वठो, पंहिंजी सीट वठो। कर्नाटका वारा सीट वठण में वैसे बि होशियारु आहिनि। जीअं हिते नज़दीक सीट वठणु चाहींदा आहियो, वैसे फाइनल बि नज़दीक सीट वठो।
कर्नाटका वारा राज़ी सहज थी वेंदा आहिनि। सदा ज्ञान जे राजनि में हलण वारा नाराज़ बि कॾहिं न थींदा। कर्नाटका वारा कॾहिं नाराज़ बि न थींदा आहिनि। अहिड़ा सदा राजयुक्त निमित बाबा उन्हनि जे लाइ चवनि था, लेकिन बाबा सभिनि जे लाइ चवनि था। किथे किथे ॿार हूंदा आहिनि न जो बाबा जी हर ॻाल्हि जी राज खे सम्झी करे हलंदा आहिनि त कॾहिं नाराज़ न थींदा आहिनि। अहिड़ा सदा राजयुक्त, योग युक्त, युक्ति युक्त, राजयुक्त, योग युक्त, युक्ति युक्त कर्म करण वारा अहिड़ा सदा श्रेष्ठ आत्माउनि खे, सदा सर्वशक्तिवान बाप जे संग जे रंग में रहण वारी आत्माउनि खे, अहिड़ी रूहानी रूहनि खे, महादानी महापुण्य आत्माउनि खे, ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। विदेश सेवा में सफलता मूर्त ठहिण जे लाइ बाप दादा जो इशारो। विदेश जी सेवा में विशेष साइलेंस जी शक्ति ज़्यादा सफल रहंदी, छो जी हुतां जी आत्माउनि खे हिकु सेकेंड जी शांति जे लाइ बि जॻह जॻह उहे भटकदियूं आहिनि। विदेश वारा जेके आत्मायूं आहिनि उहे शांति जे लाइ ज़्यादा भटकदियूं आहिनि, त विदेश जी सेवा में न शांति ज़्यादा खपे। त अहिड़ी भटकती हुई आत्माउनि खे हिकु त शांति, ॿियो रूहानी स्नेह बि उन्हनि खे खपे, स्नेह सां शांति जो अनुभव करायो, उन्हनि खे स्नेह सां शांति जो अनुभव करायो। प्रेम जो बि अभाव आहे ऐं शांति जो बि अभाव आहे। हिन करे जो बि प्रोग्राम करो हुन में पहिरियों त बाप जी संबंध जी स्नेह जी महिमा करो ऐं पोइ हुन प्यार सां आत्माउनि जो संबंध जोड़ण खां पोइ परमात्मा सां गॾु जॾहिं उन्हनि जो संबंध जुड़ी वञे त पोइ उन्हनि खे शांति जो अनुभव करायो। है ना, विदेश जी आत्माउनि खे पहिरियों त उन्हनि खे बाप सां संबंध जुड़ायो, पोइ उन्हनि खे शांति जो अनुभव करायो। चाहे ड्रामा चओ, चाहे भाषण करो, चाहे ड्रामा जी रीति उन्हनि खे सम्झायो या भाषण जी रीति सम्झायो, लेकिन भाषा बि अहिड़ी हुजे जीअं प्रेम स्वरूप ऐं शांत स्वरूप। विदेश जे लाइ बाबा विशेष सेवा जो प्लान ॿुधाइनि था। ॿिन्हिनि जो बैलेंस हुजे, मुख्य टॉपिक इहा हुजे, बाक़ी भिन्न भिन्न रूप जो बि हिकु माण्हू कंदा आहिनि। है न, त मेन त बाबा चवनि था की उन्हनि खे शांति ऐं आत्मिक प्रेम जो अनुभव करायो, उन्हनि खे संबंध सां जोड़ायो बाबा जी। त बाक़ी भिन्न भिन्न रूप जो कंदा आहियो उहो त आहिनि ई। भाषण सां बि उहो ई अनुभव करायो, ड्रामा सां बि उहो ई अनुभव करायो। त वैराइटी प्रकार सां इहा अनुभव कराइण सां उन्हनि जी आत्मा में छाप लॻी वेंदी। है न, कीअं बि करे असांखे बाबा खे यादि करे उन्हनि जी आत्मा में छाप लॻाइणी आहे, संबंध जुड़ाए करे अनुभव कराए करे। चाहे नंढा नंढा प्रोग्राम रखो या वॾा, लेकिन वॾा प्रोग्राम करण खां पहिरियों संपर्क समीप जो हुजे। जेका वॾा वॾा प्रोग्राम कंदा आहिनि न त उन खां पहिरियों उन्हनि जो संपर्क मतिलबु परिवार वारनि सां यज्ञ सां संपर्क समीप जो हुजे। वैराइटी प्रकार जी आत्माउनि जो ठाहिणो आहे न, त बाबा चईंदा आहिनि जीअं पाण कंहिंखे ज्ञान ॾींदा आहियूं, ज्ञान ॾियण खां पोइ उन्हनि जे संपर्क में रेगुलर अचो। है न, जेके
आत्मा खे असां प्रोग्राम में सेट कंदा आहियूं त ईअं न बसि प्रोग्राम में आया हली विया, उन्हनि सां संपर्क बि वधायो, पोइ धीरे धीरे उनखे बाप जे समीप लायो, उन शांति जी अनुभूति करायो, पोइ उहा आत्मा पहिरियों ईंदी, जीअं उहा असांजे बाबा जे उन में अची वई, रंग में अची वई, पोइ तव्हांखे उनखे सॾु करण जी ज़रूरत न पवंदी, उहो आपे ई बाबा खे यादि कंदा, बाबा जे घर ईंदा, है ना। ऐं इहे बि ध्यानु रखिणो आहे, कई बार माण्हू सोचंदा आहिनि की उहो सेंटर ताईं अचे, है ना, त असां उन्हनि खे लाइट माइट ॾियूं। हाणे हुन आत्मा जो सतयुग में पार्ट आहे, त्रेता में आहे, द्वापर में आहे, कलयुग में, असांखे त न पतो, असांखे जो कमु बाबा चए थी न उहो ई करो, भले उहा अचे न अचे, लेकिन अगरि उहो सुठी सहयोगी आहे, स्नेही आहे, कीअं बि करे बाबा सां जुड़ियल आहे न, स्टैम्प लॻाए ॾियणी आहे, है न। त बाबा जंहिंखे चवनि था वैरायटी प्रकार जी आत्माउनि जी सेवा करण सां हर प्रकार जी आत्मा उन में शामिलु थी वेंदी आहे, ऐं वैरायटी प्रकार जी आत्माऊं सहयोगी ठही वेंदव, ऐं प्रोग्राम जी रौनक बि थी वेंदी। त जेका बि तव्हांजा सम्झो कोई संबंधी आहिनि, कोई वॾी पोस्ट ते आहे, कोई टीचर आहे न, ई नंढी नंढी पोस्ट ते बि हुजे, मतिलबु कोई नामी ग्रामी लौकिक में टीचर आहे, प्रिंसिपल आहे, या कंहिं ऑफिस में कोई कमु कंदा आहिनि, हीअं आहिनि, त अहिड़े माण्हुनि खे न असां बाबा जे घर में कोई प्रोग्राम थींदो आहे त उन्हनि में सॾु करायूं, इहो संपर्क वधंदो, पोइ धीरे धीरे उन्हनि खे ज्ञान मिलंदो, संपर्क सां पोइ संबंध मिलायो, पोइ बाबा 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 सां संबंध जोड़ायो, है न। चलो इहो त पहिरियों हुयो, लेकिन हाणे त असांखे असांजी आत्मा में एतिरी शक्ति हुजणी खपे कि हिकु बार उहा आत्मा अचे ऐं में रंगजी वञे। त बाबा चवनि था ईअं अनेक प्रकार जा प्रोग्राम करो, वैरायटी सेट करो त रौनक थी वेंदी। और ॾिसो दुनिया में इहे जो थिए थो न लड़ाई वड़ाई, इन ते असांखे ध्यानु न ॾियणो आहे, असांखे बाबा जी यादि में रही करे पंहिंजी सेफ्टी ॾिसी करे बाबा जी यादि, ज्ञान, योग, धारणा, सेवा कंदा हलो, छोकी असांखे अंतिम श्वास ताईं पढ़ाई बि पढ़णी आहे, सेवा बि करणी आहे। बाबा चईंदा आहिनि न कि मां तव्हांखे अंत ताईं पढ़ाईंदमि, त लास्ट घड़ी हर सेकेंड असांखे पढ़ाई पढ़णी आहे न। अगरि असां विनाश जी ॻाल्हियुनि में अची वेंदासीं, लड़ाई जी ॻाल्हियुनि में अची वेंदासीं त बाबा सां डिस्कनेक्ट थी वेंदासीं न, ईअं न करिणो आहे। त बाबा चवनि था कि वैरायटी वर्ग वारनि खे संपर्क ऐं संबंध पहिरों खां ई ठाहिण सां कोई बि कार्य सफल थी वेंदो आहे। बाक़ी जो फॉरेन सर्विस जे प्रति निमित ठहिया आहिनि, उन्हनि खे बाप दादा विशेष सेवा ऐं स्नेह जे रिटर्न में पदम गुणा यादि प्यार ॾियनि था। ॿियो पॉइंट बाबा ॿी पार्टी सां मिलनि था, नॉलेज रूपी चाबी लॻाइण सां भाग्य जो खज़ानो प्राप्त थी वेंदो आहे। हिन संगम युग ते भाग्य ठाहिण जी नॉलेज रूपी चाबी मिलंदी आहे न। संगम युग ते असांखे भाग्य ठाहिण जी नॉलेज रूपी चाबी मिलंदी आहे। चेक करो, ठातो आहे पंहिंजो भाग्य। अॻियां जी दुनिया जेकी हाणे अचण वारी आहे न, असांजे लाइ त कोई दुख जी ॻाल्हि न आहे, है न। ब्राह्मण परिवार खे त हिक ॿिए खे वधाई ॾियणी खपे। हा, बाक़ी इहो आहे कि हाणे समय ख़तमु थी वेंदो त शिव बाबा जो पार्ट चेंज थी वेंदो, ख़तमु न थींदो, चेंज थी वेंदो। शिव बाबा मथे रेस्ट करण हली वेंदा, असां पाठ वॼाइण ईंदासीं। छोजो इहो बि चऊं शिव बाबा हली वेंदा त बि थोरो सो माण्हुनि खे, थोरो छा ज़्यादा माण्हुनि खे अंदरि फीलिंग ईंदी न, है न, कि शिव बाबा हली वेंदा, त असां इहे सोचूं कि असांजो पार्ट चेंज थी वेंदो। ॾिसो हाणे असां त कॾहिं साकार सां, जेका साकार में मिलिया उन्हनि जी ॻाल्हि अलॻि आहे, जेका अव्यक्त में बि पर्सनल मिलिया उन्हनि जी ॻाल्हि अलॻि आहे, लेकिन असां त बुद्धि योग द्वारा ई बाबा खे ॼाणियो आहे न। त पंहिंजो बुद्धि योग एॾो सुठी रीति असां बाबा सां लॻाए रखूं कि भक्ति मार्ग में बि असांखे ईअं अनुभव थिए कि भॻवानु असां सां गॾु आहे।
है न, भले परिचय न हूंदो लेकिन लिंक त किथे न किथे ॾिसो भक्ति में बि ॾाढनि खे अनुभव थींदो आहे कि मां जॾहिं बि भॻवान खे यादि कंदी आहियां, कुझु चईंदी आहियां त उहो मुंहिंजो ॿुधंदो आहे। त मतिलबु हाणे जेको असां बुद्धि योग द्वारा बाबा सां लिंक जोड़े वेठा आहियूं घर गृहस्थी में न, जेका ॾिसो जेका सेंटर ते रहंदा आहिनि, दादियुनि सां रहंदा हुया या बाप दादा सां ईअं मिलन कंदा हुया, त उन्हनि खे त जीअं साकार ऐं अव्यक्त जो जीअं हिकु थींदो आहे न साधन थी वियो, त हुननि खे लॻो भई साकार असां सां गॾु आहे त बुद्धि योग एॾो जोड़े बि न कि हा भई उहो त असां सां गॾु ई आहे न। ऐं जेका दूरि रहंदा आहिनि, परे रहंदा आहिनि, उहो त बुद्धि बल द्वारा ई बाबा खे अनुभव कंदा आहिनि न, त उन्हनि जे लाइ त सहज आहे न। मतिलबु हाणे काई बुद्धि योग एॾो कनेक्शन में आहे कि भक्ति में बि असांखे बाबा जो साथ जो अनुभव थींदो। त हाणे संगम असांजे लाइ त ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि लड़ाई लॻी आहे त हाणे स्वर्ग अचण वारो आहे। बाबा अॼु चई न तव्हां स्वर्ग जे गेट ते वेठा आहियो, त असांजे लाइ दुख जी ॻाल्हि न आहे अगरि कोई माण्हू डिॼे तव्हांखे चए लड़ाई आहे। हुननि खे भले ई असां न चई सघंदा आहियूं, न त चवनि इहे छा था चवनि, कुझु उल्टो मतिलबु न करनि, लेकिन असां पंहिंजी स्थिति सुठी रीति अगरि तव्हांखे ठाहिणी आहे त तव्हां हिन ख़ुशी में रहो कि अरे वाह हाणे त सभु दुखनि सां मुक्त थी वेंदा ऐं हाणे त सत्युगी सुख जी दुनिया अचण वारी आहे। हाणे हिन ई ख़ुशी में रहो, है न। ऐं बाबा जो बि अगरि तव्हांखे लॻे कि अच्छा बाबा जो पाठ ख़तमु, न, बाबा जो पाठ चेंज थी वेंदो। बाबा भक्ति मार्ग में वरी असां मिलंदासीं, सत्य त्रेता में बाबा रेस्ट कंदा, पोइ असां वरी मिलंदासीं, वरी खेॾंदासीं, ईअं चई करे पंहिंजी स्थिति खे असां ब्रह्मण आत्मा आहिनि कि पंहिंजी स्थिति सदा ख़ुशी जी रखणी आहे। कोई असांजे साम्हूं अचे बि चिंता में या डप में कि अरे लड़ाई थियण वारी आहे, ईअं उहा, त जो कुझु न थींदो, सभु शांति थी वेंदो। ॾिस शांति त थियणो ई आहे न। अगरि वॾी लड़ाई लॻी, विनाश बि थियो, उन खां पोइ बि शांति थियणी आहे, ऐं अगरि बंदि थी वई त बि शांति थियणी आहे, है न। त असांजे मुख सां ईअं ई निकिरणो खपे, कुझु न आहे, सभु शांति थी वेंदा। ॾिस सभु शांति थी वेंदा। असांजे चहिरे ते, असांजे संकल्प में बि डपु डर इहे न हुजणो खपे, छा थींदो, हीअं न थींदो, उहो न थींदो, न। असांखे हिन ई ख़ुशी में रहो कि अरे वाह हाणे दुख जी दुनिया ख़तमु थी, सुख जी दुनिया अचण वारी आहे, है न। त तॾहिं असां अंतिम संगम जे अंतिम सेकेंड बि बाबा सां गॾु अनुभव करे सघंदासीं, है न। अहिड़े दृश्य में बि असां बाबा सां गॾु बेफ़िक्र टेंशन फ्री मस्तु रही सघंदासीं, है न। त संगम युग ते भाग्य ठाहिण जी नॉलेज रूपी चाबी मिलंदी आहे, त हुन नॉलेज रूपी चाबी खे यूज़ करे तव्हां पंहिंजो भाग्य ठाहे छॾियो आहे। अञा बि अगरि ठाहिणो आहे त हिननि ॻाल्हियुनि में न फसी करे हाणे बि तव्हां शांती सां बाबा खे यादि करे, ज्ञान योग करे, जो सेवा करणी आहे करो, है न। हाणे हलचल त थींदी रहंदी, लेकिन असांखे पंहिंजी स्थिति शांति रखणी आहे, है न। ज़्यादा से ज़्यादा पुराणियूं मुरलियूं इकट्ठी करे रखी छॾो घर में। हाणे अगरि इंटरनेट बंदि थी वेंदो, मुरली न मिलंदी, त इहे बि माण्हुनि खे संकल्प लॻंदो मुरली नथी अचे, त पाण वटि कागज़ इकट्ठा करे रखो, है न। जेसि ताईं पढ़ी सघो पढ़ो, जॾहिं समय अचे उहो कागज़ बि न पढ़ी सघो, पोइ त असांखे ॿियनि खे असांजी आत्मा जी लाइट द्वारा मदद करणी आहे, है न। जीअं चई हाणे त हीअं माण्हू हाणे लड़ाई जे लाइ थिए थो, त माण्हू सोचनि था खाइण पीअण जी चीज़ इकट्ठी करूं। तव्हां मुरलियूं इकट्ठी करे रखो घर में, है न, साकार जी। पोइ कहिड़ी बि डेट जी हुजे न, भले उन डेट जी असांखे न मिले, लेकिन कहिड़ी बि डेट जी हुजे, असांखे त मुरली पढ़णी आहे न, बाबा जो ज्ञान योग करिणो आहे न। त हिन रीति अंत ताईं असांखे बाबा सां गॾु रहणो आहे, बाबा जी नॉलेज बुद्धि में धारण करे हलंदा हलो। जेतिरो वरसो वठो, जेतिरो बाबा सां खीचे सघो वठी सघो, अंत ताईं वठो। बाबा चवनि था चाबी लॻायो, जेतिरो भाग्य ठाहिणु चाहियो ओतिरो भाग्य
जो खज़ानो वठी वठो, है न। त हाणे हिननि ॿियनि ॻाल्हियुनि में न पई करे, जेतिरो भाग्य ठाहिणु चाहियो ओतिरो भाग्य जो खज़ानो वठी वठो। सभी चाबी लॻाइण में त होशियारु आहियो न, सभी चाबी लॻाइण में होशियारु आहियो न। चाबी मिलंदी ऐं मालामाल ठही वेंदो। मतिलबु नॉलेज खे सुठी रीति सम्झी करे असां यथार्थ समय ते उन पॉइंट खे असां उहो बुद्धि में इमर्ज थिए ऐं असां उनखे प्रैक्टिकल में उन स्वरूप में अची सघूं। जीअं सम्झो कंहिंखे कई चईंदा आहिनि हा असांखे पतो आहे ईअं न कबो आहे, लेकिन उहो प्रैक्टिकल में यूज़ न करे सघंदा आहिनि। असांखे नॉलेज रूपी चाबी मिली आहे, उनखे यूज़ करण जो साधन छा आहे, हुन पॉइंट खे सुठी रीति सम्झी करे ऐं उनखे उन समय असां उहा असांजी स्मृति में बि अचे ऐं स्वरूप ई थी वञे। तॾहिं सम्झो तव्हां चाबी सुठी रीति लॻाई, चाबी लॻाई, फुल स्टॉप लॻियो ऐं मालामाल थी वियो। फुल स्टॉप लॻियो ऐं मालामाल थी वियो। जेतिरो मालामाल ठहींदा वेंदा आहियो ओतिरो स्वतः ई ख़ुशी रहंदी आहे। जेतिरो असां मालामाल थींदा वेंदासीं न ओतिरो स्वतः ई ख़ुशी रहंदी। त सभी हीअं अनुभव कंदा आहियो जीअं कोई झरणे जे पानी निकिरंदो आहे न, वैसे ख़ुशी जा झरना सदा ई बहींदा रहनि, अखोटंक अविनाशी। अगरि असां हीअं चाबी लॻाइण अची वई त मालामाल थी वेंदासीं। चाबी लॻाइण मतिलबु नॉलेज खे यूज़ करणु मतिलबु फुल स्टॉप लॻाइण मतिलबु बाबा जी यादि में ई रहण। त हीअं अनुभव थींदो जीअं झरने जे हेठां बीहो त पाणी ईंदो रहंदो न, हीअ ख़ुशी जो झरनो बहींदो ई रहंदो, अखोटाऊं अविनाशी। बाप दादा बि सदा सभिनि जे भाग्य जो सितारो ॾिसी हर्षित थींदा रहंदा। बाप दादा बि सभिनि जे भाग्य जो सितारो ॾिसी हर्षित थींदा रहंदा आहिनि। त असांखे बि पंहिंजे भाग्य जो सितारो ॾिसी सदा हल्का रहो, सदा ख़ुशि रहो। कोई चिंता न हुजणी खपे असांखे, कहिड़ी बि, चाहे कोई शरीर छॾे, चाहे लड़ाई थिए, चाहे कुझु बि थिए। छोकी हाणे असां ब्रह्मण आत्माउनि जो न ख़ुशि रहणु ॾाढो ई ज़रूरी आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि न कि अंतिम जॾहिं हीअं अहिड़ो सीन ईंदो त असांखे सतयुग जा सीन सिनरी ॾेखारे में ॾींदा, असां ॾाढो ख़ुशी में रहंदासीं। चेक करो हाणे दुनिया में जो बि थिए थो, या कोई लौकिक में बि कॾहिं कोई शरीर छॾे छॾंदो आहे, कॾहिं कोई बीमार थी वेंदो आहे, कॾहिं छा थींदो आहे, त असांजी स्थिति कीअं आहे? असां टेंशन में डप में आहियूं या शांत आहियूं, कोई फ़र्क़ु न आहे। छोकी असांखे सभु कुझु बाबा ॿुधाए रखियो अथई, है न। तव्हां पंहिंजी स्थिति खे चेक करो। हाणे बि बाबा चई न मार्जन आहे, अगरि अहिड़ी स्थिति न आहे त हाणे बि बाबा जी ज्ञान योग करे तव्हां पंहिंजी अहिड़ी स्थिति ठाहियो, है न, कि असांखे कहिड़ी बि ॻाल्हि असांजी आंतरिक ख़ुशी, आंतरिक सुख, आंतरिक मिलन जो बाबा सां असांजो थींदो आहे, हुन में विघ्न न मिल पए। आंतरिक शांति जो बाबा सां असांखे मिलंदी आहे, हुन में विघ्न न पए। असांजे लाइ हर ॻाल्हि नथिंग न्यू, कोई नई ॻाल्हि न आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।